के नहीं नायाब ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ एहसान अली अंसारी तव्हां ॾिसी रहिया आहियो BSK न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त अॻूणे सूबाई वज़ीर ख़ुराक मरहूम सैयद मोहसिन शाह बुखारी जी 10वीं वरसी जी तक़रीब बुखारी फैमिली पारां दरगाह सैयद अब्दुल फ़ताह शाह बुखारी जी दरगाह ते मल्हाई वई। क़ुरान ख़्वानी खां बाद मरहूम जी तुरबत ते गुलनि जी चादर चाढ़े मरहूम जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वई। उन मौक़े ते मरहूम सैयद मोहसिन शाह बुखारी जे पुराणनि दोस्तनि, पार्टी जे उहिदेदारनि, वर्करनि ऐं आम शहरियुनि वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते मरहूम मोहसिन शाह बुखारी जी ज़िंदगी में साणस गॾु दोस्ती जो नातो निभाईंदड़नि पुराणनि दोस्तनि पंहिंजा वीचार वंडींदे चयो त मरहूम मोहसिन शाह न सिर्फ़ु नाले जो मोहसिन हो, पर हू मरहूम पंहिंजी पूरी ज़िंदगी में मिटनि माइटनि दोस्तनि, राॼनि भाॻनि ऐं पार्टी वर्करनि जो मोहसिन थी गुज़ारे वियो। उन मौक़े ते MP सैयद एजाज़ शाह बुखारी, सैयद सलाल शाह बुखारी, BP अॻवान मीर अली रज़ा टालपुर बि मरहूम जी मज़ार ते हाज़िरी भरी दुआ घुरी। जी।